ते ईंदासीं त कासिम नवाज़ साईं तमामु वॾा गीत लिखिया ऐं उर्दू सिंधी में तमामु वॾी शाइरी कई ऐं साईं जा गीत सिंध बल्कि पाकिस्तान जे तमामु वॾनि फ़नकारनि ॻाया आहिनि। सो असां साईं सां हिकिड़ो मुख़्तसर सुवाल सुर्खेदार सॼो करबला जो वाक़ियो बयानु कयो अथई। फरमायो त मां करबला जो थिए पियो थो न त मां करबला मौजूदु हुउसि। सम्झो था, कलंदर शहबाज़ खे मञे थो मुंहिंजा कलंदर लाल, मां केदियाणी आहियां, केदियाणी में लोथाणी तो सामाणी चोथों परदेसियाणी, पंजो अंदर में ओकेरा मुंहिंजा कलंदर लाल, मां केदियाणी आहियां। हज़रत पीरान पीर दस्तगीर खे मञे थो साईं, चए थो त मीरा शाह मदद थी तो तव्हां सुणी दादी आई अब्दुल लतीफ़ जो दोसनी पीर आदि बादशाह बगदादी करका माड़ बुरे दे सदा लतीफ़ सरकार असल जेको नज़रियो ॾिनो आहे सूफ़ीज़म जो असल नज़रियो लतीफ़ सरकार में। बाक़ी असां सम्झ में नथी अचे असांखे जेका हले थी जुट हले थी इहा असांखे सम्झ में नथी अचे। सूफ़ीज़म खे तबाह करे छॾियो अथऊं, सूफ़ियुनि खे काफ़र करार ॾेई छॾियो अमुल ऐं जंग हले थी पई। बदिले किथे वञी हंधु कंदा, पहिरीं दरगाह बमनि जा धमाका, अब्दुल्ला शाह गाज़ी कराची में उते धमाको थियो, वरी साईं कलंदर शहबाज़ ते धमाको थियो, वरी साईं जेको आहे सो लाहौत में धमाको थियो। मोहम्मद हानी सां सही सही सो नार सिंह सो पंजाब वारा हिकिड़े ई सुर ते कमु था कनि, सुर हीर ते जेको साईं वारस शाह लिखियो। पंजाब जो आहे न, हा सॼो सुर तक़रीबन हिन ते ई हुन कमु कंदा आहिनि पंजाब वारा। दुनिया वाले जब ख्वाबों में खो जाते हैं ऐसे में मोहब्बत के रोगी यादों के चिराग जलाते हैं। हाणे इहो जेको सुर भैरवी आहे, सही सही पंजाबी भैरवी आहे, या गुलाम अली साहब इहा तर्ज़ गाई तुम सलामत रहो फिल्म में, बिल्कुलु सही वहीद मुराद साहब ते फिल्म आहे बिल्कुलु। ऐं जेका हीर रांझा ठही 1971 में फिल्म एजाज़ फिरदौस वारी, उन में जेका हीर ॻाए थो, डोली चढ़ दियां मारियां हीर चिका मैनू ले चले रांझणा ले चले। हाणे इहा जेका गुलाम अली साहब गाई पहिरियों दफ़ो फिल्म में इहा हीर आई।